जी इन वक्त असीं मौजूद आहियूं गंबट जे मुख्य पोलिंग स्टेशन जेका शेख चौंक ते मुराद हाई स्कूल में थींदी आहे। अव्हांखे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते उहो बि ॾेखारे रहिया आहियूं त हिते वोट जेको आहे कीअं कास्ट थिए पियो। अव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं 8 बजे पोलिंग स्टेशन जेको आहे उहा स्टार्ट थी चुकी आहे। पंहिंजे टाइम मुताबिक़ जा बिना कंहिं वक़फ़े जे 5 बजे ताईं जारी रहंदी। अव्हांखे इहो ॿुधाईंदा आहियूं त वोटर जेके हज़रात आहिनि उन्हनि जो तादादु सभिनी पोलिंग स्टेशन ते तमामु थोराईअ में नज़र अचे थो। वोटर जेके आहिनि उनमें जेको जोश ऐं ख़रोश हूंदो आहे उहो नज़र न पियो अचे। ऐं हिते जेके हिफ़ाज़ती इंतज़ाम आहिनि सिंध पुलिस तरफ़ां उहे तमामु सख़्तु कया विया आहिनि। आर्मी ऐं रेंजर्स जा जवान बि तैनात कया विया आहिनि। उहे ईंदड़ वेंदड़ माण्हुनि ते नज़र रखनि था ऐं उहे अहिड़े माण्हुनि खे चेक बि कनि था जिन खे उनखे शक पवे थो। ऐं हिफ़ाज़ती इंतज़ाम मुकमल तौरु सख़्तु कया विया आहिनि। ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त पोलिंग जेको आहे उहा रवां आहे। ऐं हिन वक़्त ताईं बि जेको आहे पोलिंग जेके स्टेशन्स आहिनि उते वोटरनि जो जेको तादादु आहे उहो तमामु थोरो आहे ऐं रफ़्तार सुस्तु आहे ऐं थोराई जे तादाद में पोलिंग ते जेको आहे वोटर नज़र अची रहिया आहिनि। जी